अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल तक खुशामदीद। जीअं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी एंट्री टेस्ट थी चुकी आहे ऐं काफ़ी कैंडिडेट्स असां खां पुछी रहिया आहिनि त फर्दर प्रोसेस छा आहे ऐं उन खां अलावा मेरिट लिस्ट कॾहिं लॻंदी, त उन्हनि सभिनी खे इंफॉर्म कंदा हलो त हाणे जेको आहे तव्हांजो पहिरियां फॉर्म कंप्लीट थींदो प्रोसेस। जॾहिं यूनिवर्सिटी तरफ़ां हिते तव्हांजो एंट्री टेस्ट जो स्कोर ऐड कयो वेंदो ऐं ही तव्हांजो फोर्थ ऑटोमेटिकली ग्रीन थी वेंदो। उन खां पोइ तव्हांखे एक्सेस मिलंदो, तव्हां पंहिंजो फॉर्म कंप्लीट करे सघो था। हिते तव्हां क्लिक करे पंहिंजो फॉर्म कंप्लीट कंदा। हींअर मूं चेक कयो आहे त ही फॉर्म फर्दर अॻिते फॉलो न पियो थिए, थर्ड स्टेप खां पोइ वापसि बीह थो रहे, त तंहिं करे फ़िलहाल तव्हांजो फॉर्म अॻिते फिल न थींदो। जीअं ई तव्हांजो हिते एंट्री टेस्ट जो स्कोर एड थींदो, तव्हांजो ही एंट्री टेस्ट वारो सेक्शन ग्रीन थी वेंदो। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी क्वालिफिकेशन एड करणी आहे, तव्हांखे पंहिंजी कैटेगरी सिलेक्ट करणी आहे त कहिड़ी कैटेगरी में तव्हां एडमिशन वठणु चाहियो था, मेरिट, सेल्फ या स्पोर्ट्स कोटा वग़ैरह ते तव्हांखे ऑप्शन्स मिलंदा। उन खां पोइ जेके बि डिग्री प्रोग्राम्स आहिनि तव्हां उहे सिलेक्ट कंदा जंहिंमें तव्हां ख़्वाहिशमंद आहियो ऐं उन खां पोइ तव्हांजो फॉर्म कंप्लीट थींदो। जीअं ई फॉर्म कंप्लीट थींदो, अकॉर्डिंग टू CPN, जेके CPN हूंदी जिन्हनि जी, उन्हनि खे पंहिंजे चॉइस मुताबिक़ डिपार्टमेंट्स मिली वेंदा। फॉर सपोज फार्मेसी आहे, इंग्लिश आहे, BBA आहे। ऐं जिन्हनि जी थोरी लो CPN हूंदी, घटि CPN हूंदी, त उनखे अकॉर्डिंग टू उन्हनि जी CPN जेको आहे डिपार्टमेंट्स ॾिना वेंदा। त ईअं तव्हांजो एडमिशन जो प्रोसेस हलंदो ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हांजी कंप्लीट एडमिशन थी वेंदी त पोइ तव्हांखे पंहिंजा फिज़िकल डॉक्यूमेंट्स यूनिवर्सिटी में सबमिट कराइणा पवंदा। त पहिरियां फॉर्म फिल थींदो, उन खां पोइ तव्हांजी मेरिट लिस्ट लॻंदी, त तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। विद इन फ्यू डेज़ तव्हांजो ही प्रोसेस मुकमल थी वेंदो। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं अगरि तव्हांखे ॿी का क्यूरी आहे त तव्हां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। अल्लाह हाफ़िज़।